नाज़रीन की तरफ मौके ॿुधाईंदा त सिंधड़ी वेझो ॻोठाणनि पारां बासरनि जी मुबैना ज़ियादतियुनि ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो करे इंसाफ़ जी घुर कई वई आहे। तफ़सील शाहजहान शहर जी रिपोर्ट में। सिंधड़ीअ जे ॻोठ अयूब समेज जे ॻोठाणनि बासर माण्हुनि पारां 56 एकड़ ज़रे ज़मीन जो पाणी हथियारनि जे ज़ोर ते वहाइण ऐं घरनि ॿाहिरां हथियारबंद माण्हू विहारे खेनि हिरासत करण ख़िलाफ़ ॻोठाणनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे चयो त हितां जा बासर माण्हू जमाल समेजो ऐं याकूब शर पारां फुल ॾींहुं पुलिस जी मदद सां मुसलह हथियारबंद ॻोठ ॿाहिरां विहारे असांजी ज़मीन जो पाणी ज़बरदस्ती पंहिंजी ज़मीन में वहाए असांखे डेजारे धमकाए बेदख़ल करण जी कोशिश करे रहिया आहिनि। फुल ॾींहुं पुलिस पिणु बासरनि जो साथ ॾींदे असां मथां कूड़ा केस करे असांखे फसाइण जी कोशिश करे रही आहे। हिन आवाज़ टीवी न्यूज़ सां वीचार वंडींदे चयो त असांखां ज़ुल्म आहे, असांखे हालत आहे, हीअ असांजे घरनि जे भर मां हिते झूंपड़ी ठाहे छॾी, हिते हथियार माण्हू जमाल समेजो ऐं याकूब शहर माण्हू अलाए किथां जा वठी असांजे घरनि जे मथे हमला कराए थो। हीअ असांखां ज़ुल्म आहे। असांजो पाणी बंदि, असीं अपील था करियूं SP साहब के मीरपुर ख़ास IG सिंध DIG सिंध वज़ीर आला मुराद अली शाह के अपील था करियूं असांखे हिन ज़ुल्म खां बचायो वञे। असां सां इंसाफ़ कयो वञे। असांजो इहो SHO जेको अथई जमाली साहब, इहो उन्हनि जी धुर बणियल आहे। असांजे माण्हू केर बि वञे थो असां ज़ुल्म जे पाणी जे बारे में ॿुधायूं था। उन टाइम चयो त बाबा तव्हां कूड़ा आहियो, तव्हां त असीं उन टाइम असीं FIR थो कटिया भॼोसीं था। असांजी का बि ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु कोन्हे। असां कंहिंखे बि हिकिड़ा उहे हथियारनि वारा हलिया अचनि गंढनि ते जे अॻिते असां वञे SHO मोबाइल खां ठक अची घरनि ते ॿचनि ते 10 चकर आयो आहे पूरो। ॿारनि जी रड़ो पिट लॻी पई आहे। SHO असांजी ॿुधे कोन थो। असां त हालत एरीगेशन वारा वञूं तॾहिं एरीगेशन वारा मिली भगत थियो वेठा आहिनि। हुननि सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान, वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, IG सिंध DIG मीरपुर ख़ास ऐं वस वारनि खां मुतालबो कयो आहे त बासरनि जे ज़ुल्मनि खां बचाए असांखे पंहिंजे हिसे जो पाणी ॾियारियो वञे। शाहजहान शहर, आवाज़ TV न्यूज़, सिंधड़ी।